बदीन में मुनवर जमाली की खबर मूजिब IBA टेस्ट पास कंदड़ नए ग्रेजुएट्स उम्मीदवारन जूनियर साइंस टीचर के भर्तियन में थींदड़ नाइंसाफ़ियन खिलाफ प्रेस क्लब आडो वडो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जो चवण हो त सिंध हुकूमत पारा 15,000 आसामियों पदरियों करण बावजूद बदीन में सिर्फ 33 उस्ताद भर्ती करण ए पुराणन ग्रेजुएट्स के 33 मार्कन ते खणी नवन ग्रेजुएट्स के 60 मार्कन के बावजूद नज़रअंदाज करण सरासर नाइंसाफ़ी है। उन्हनि वधीक चयो त 2021 खां वठी साइंस उस्तादन की भर्ती न थियण सबब हज़ारें ॿार तालीम का महरूम आहिनि। उम्मीदवारन मुतालबो कयो त माज़ी की पॉलिसी तहत 40 मार्कूं रखंदड़ के पास करार ॾेई खेनि फौरी तौर नौकरियों ॾिनियूं वञनि। असां सिंध हुकूमत का मुतालबो था करूं, ख़ास तौर ते वज़ीर आला सिंध वज़ीर तालीम साईं सरदार शाह साहब ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां त असांजूं इमीडिएटली सीटूं वधाए असां सां इंसाफ़ कयो वञे। असां टेस्ट क्वालिफाई कई है 55 ते कट ऑफ के हिसाब से भी तकरीबन सॼे सिंध में 8,725 छोकरा पास थिया आहिनि। तव्हां 2021 में GST PST वारनि खे 97,000 ताईं तव्हां नौकरियूं ॾेई उन्हनि खे अपॉइंटमेंट कयो आहे। छा असांजो हक़ नथो थिए जेके हेतिरियूं मार्कूं खयूं आहिनि पोइ बि सीटनि घटि हुजण जे करे असां जेको आहे घिरी रहिया आहियूं? छा इहो तव्हांजे हिकिड़ो सवाल या निशान आहे? तव्हां हिकिड़े पासे 33 वारनि खे अपॉइंटमेंट पिया करियो ऐं 55-60 वारनि खे जेको आहे सो तव्हां घर पिया विहारियो।